ठुकराठो में अवां खे ख़बर ॾींदा हलूं। सज्जाद हुसैन मंगी जी रिपोर्ट मुताबिक़ ठुकराठो वेझो प्राइमरी स्कूल में बुनियादी सहूलतुनि जी खोट ख़िलाफ़ ॻोठाणनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो कंदे मुतालबो कयो आहे त जेसीं ताईं स्कूल खे सहूलतूं न मिलंदियूं तेसीं ताईं पोलियो खां बाइकाट करण जूं मीडिया ते ख़बरूं हलण जो लाॻापियल इंतिज़ामिया जी टीम पारां नोटिस वठंदे ॻोठाणनि वटि पहुची स्कूल जो विज़िट करण बैदि बुनियादी सहूलतूं मुहैया करण जी ख़ातिरी कराइण बैदि ॻोठाणनि ॿारनि खे पोलियो जा फुड़ा पीआरे एहतजाज जो ख़त्म कयो। ठुकराठो वेझो ॻोठु नागोरो जे ॻोठाणनि पारां प्राइमरी स्कूल मियां दादो महर में सहूलतुनि जी खोट ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कंदे मुतालबो कयो हो त जेसीं ताईं असांखे सहूलतूं मुहैया न कयूं वेंदियूं तेसीं ताईं पोलियो जो बाइकाट जारी रखंदासीं। अहिड़ियूं ख़बरूं मीडिया ते हलण बैदि लाॻापियल इंतिज़ामिया फ़ौरन नोटिस वठंदे ॻोठाणनि वटि पहुची विज़िट कई। मीडिया सां राब्तो करण ते ॻोठाणनि महमद मुराद अयूब महर मेवो मंगी महमद अली कबूतर फ़कीर उमर ऐं ॿियनि ठुकराठो प्रेस क्लब जी टीम जो शुक्रियो अदा कंदे चयो त 15 सालनि खां बार बार एहतजाज कंदा पिया अचूं। हाणे एहतजाज जी ख़बर जो नोटिस वठंदे तालका एजुकेशन ऑफिसर शफ़क़त अली कलवड़, हेल्थ सां लाॻापियल तालका फोकल पर्सन ऐं UCMO डॉक्टर गोस बख्श मंगी ऐं ॿिया असांजे ॻोठु नागोरो जे प्राइमरी स्कूल मियां दादे महर जी विज़िट कई ऐं ख़ातिरी कराई त बाला ऑफिसरनि सां ॻाल्हायो आहे। अवां असांजी ऑफिस अचो, मीटिंग कोठाए अवां जा जाइज़ मुतालबा पूरा कया वेंदा। अहिड़ी ख़ातिरीअ बैदि स्कूल में पढ़ंदड़ ॿारनि जे 7 ॻोठनि जे वालिदैन पंहिंजे ॿारनि खे पोलियो जा फुड़ा पीआरिया ऐं साफ़िन जो शुक्रियो अदा कयो।